फकीर के को सामान ते ॾिसूं चखी आए अल्लाह अवां जिजा फकीर जझंदरन जो मेहमान ज़ाल पंहिंजे मुड़ुस जो सदको कढे मुड़ुस ज़ाल जो सदको कोन कढंदो अम्मा उहो पंहिंजी साली जो कढंदो आए अल्लाह पुट पंहिंजे पीउ जो सदको कढे बाक़ी पुट पीउ जो सदको कोन कढंदो अवा आए को भिटशाह जो फकीर परे जो थवा मां जिजा सखी दे को माल त ॾिसूं चखी फकीर जझंदरन जो मेहमान आबा कहिड़ी कॉलोनी में आया हूं जो रुपयो बि फकीर खे केर नथो ॾे हे दरवाज़ो खड़कायूं मतां को सखी या सखियाणी निकिरी अचे आहे अल्लाह मां वो मां पंहिंजे मेकअप मां कुझु मालड़ो घटि ख़र्च करे फ़क़ीर ले खणी आ अमां फ़क़ीरड़ी दुआ कंदो जो कॾहिं बि तव्हांजे फ्रिज में कमी न थींदी रुगो सूप केला ज़ैतून पिया हूंदा अमां जल्दी कर फ़क़ीर खे भिटशाह खां बि परते वञिणो आहे सबू खां वठी फ़क़ीर चाह जो अधु कोप बि नयो अथई अमां वो मां हलिया कहिड़ो अजय देवगन जी फिल्म थी ॾिसी अमां अल्लाह इहा आहे नेट जो फ़क़ीरनि खे मोट बि नथी मिले वो मां सदको अथई फेसबुक जो सदको कढ अमां लॻे थो मोमन आहे मोमन सभु निंड पिया हिन लाइ छा वो मां निकिरी छो न थी देर थी थिए मां आहे अल्लाह सखी आहे अल्लाह बेड़ा पार फ़क़ीर खे कुझु ॿ टे रुपया वंड करा दुआ थो कयां अलाह कंदो तुंहिंजूं सभु मुरादूं पूरियूं थींदियूं अम्मा फकीर तू हथ ॾिसंदो आहीं मां हथ छा मां हथ बि ॾिसंदो आहियां मां सभु कुझु ॾिसंदो आहियां मां ॾींहं जो बि ॾिसां थो मां राति जो बि ॾिसां थो हथ ॾिसण में मूंखे छा थींदो आहे मां वेहो बिस्मिल्लाहिर रहमान रहीम बेजा 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 बिस्मिल्लाहिर रहमान रहीम आहा वॾो मसलो आहे मां तोसां वॾो मसलो आहे पहिरीं त मां तुंहिंजूं लकीरूं साफ़ कयां सुकून बि वॾो आयो बीजा बीजा ठाहियां थो हा हाणे तुंहिंजूं लकीरूं ॾिसबियूं ज़रूरु ॾिसबियूं बार बार ॾिसबियूं किॾे वेंदो तुंहिंजो भाग मूंखां ई त भॼी वेंदो ढारूमल फ़क़ीर सचा धणी सचा पीर अधु किलो में 4 किलो पाणी पोइ बि होटलनि वारनि जो निजो खीर अमां ढारो ॿोले जे यकीन करी त मां ॿुधाए अमां हे जेके तुंहिंजी हथ जूं हे हीअं लकीरूं अचनि थियूं ॿी वरी हीअं थी वञे हेॾे त ॼण बाईपास आहे हिकिड़ो खेलपुर रस्तो थो वञे ऐं हिकिड़ो वरी हेॾे ॼण पीर जे ॻोठ थो वञे इहे जेके लकीरूं आहिनि अम्मा इन लकीरनि में वॾो मसलो आहे मां लिखियलु आहे उहो मां ॿुधाईंदुमि पर मां फ़क़ीर आहियां फ़क़ीर जेको चवे पोइ फ़क़ीर जो सदा पूरी कजे ढारूमल फ़क़ीर सचा धणी सचा पीर अमां तुंहिंजूं लकीरूं ॿुधनि तूं राति जो जाॻंदी हुजे आसमान ॾिसंदी हुजे निंड न ईंदी हुजे तोखे इहा ई ॻाल्हि आहे ज़रे हिन पासे थींदी हुजे ज़रे हुन पासे थींदी हुजे अमां आहे न सचो आहे फ़क़ीर सचो आहे ॿियो ॿियो ढारूमल फ़क़ीर सचा धणी सचा पीर अमां तूं सखी तुंहिंजो ख़ानदान सखी फ़क़ीर 150 घुरे तूं 1,500 ॾियण वारी माई पर पाड़े जूं मायूं तोसां रीसड़ो कनि थियूं अमां ओ इहा ई ॻाल्हि आहे फ़क़ीर ईअं ई थींदो आहे मूंसां ॿियो ॾिस छा आहे ढारूमल फ़क़ीर सचा धणी सचा पीर अमां उतरे पासे घर अथई कद जी छोटी अथई नियत जी खोटी अथई सफ़ा मोटी अथई अमां अम्मा इहा तुंहिंजे लाइ खॾूं खोटे थी तूं पाण सोचंदी आहे केरु आहे हा हिकिड़ी आहे असांजे पाड़े में ढारूमल फ़क़ीर सचा धणी सचा पीर अम्मा हे तुंहिंजूं जेके लकीरूं आहिनि
ये ॿुधाए तूं तोखे औलाद बि लिखियल आहे हाँ घणियूं? ॿ पुट ऐं हिकिड़ी न्याणी लिखियल आहे ढारूमल फ़क़ीर सच्चा धणी सच हेॾे नेट पियो थो हलायां ढारूमल फ़क़ीर सच्चा धणी सच्चा पीर अमा हिकिड़ो मसइलो आहे कहिड़ो मसइलो आहे? पर हाणे ॻाल्हि तौंकल वारे जा बेड़ा पार तूं दिलि निढी न कजां मां अम्मा जीजल हिन में लिखियलु आहे तुंहिंजे लकीरनि में त तुंहिंजो शादी हिकिड़े फ़क़ीर सां थींदी फ़क़ीर सां फ़क़ीर सां। छो जो हे जेका तुंहिंजी लकीर आहे न हे फ़क़ीर सां थी मिले छा? ढारूमल फ़क़ीर सच्चा धणी सच्चा पीर पर जेकॾहिं को फ़क़ीर तुंहिंजी हिन लकीर ते राज़ी न हुजे त हे गिरनारी हाज़ुर आहे ॿियो ॾिस ढारूमल फ़क़ीर सच्चा धणी सच्चा पीर अमा हे जेका लकीर आहे तुंहिंजी इहा फ़क़ीर खे ॿुधाए थी त तुंहिंजी जंहिंसां शादी थिए उहो वॾो गदार माण्हू आहे उहो वॾो ठग माण्हू आहे उहो बदमाश माण्हू आहे उहो मतिलब परस्त माण्हू आहे तुंहिंजी फ़क़ीर सां शादी थींदी कहिड़ियूं पटियूं थो पढ़ाई ॾे माईअ खे अम्मा हे तुंहिंजो पीउ छा थो चए अरे ने भागा खुदा कर मुंहिंजो मुड़ुस ताईं पी कोन अथई उहो मुंहिंजो ढारो पूरो निकिरी पियो ढारूमल फ़क़ीर